अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। तो वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्जा मलिक लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿारनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेस मंसूर अमा साइण खे चवंदो त मां कोशिशि कयां पियो त हीअ ज़ाती दुश्मनियूं ख़त्म थियनि, पर हे ख़त्म थियण जो नालो ई नथियूं वठनि ऐं सभई हिक थी क़ौम लाइ आवाज़ उथारियूं, पर इन तरफ़ कंहिंजो ख्याल ई नथो वञे। अमा साइण चवंदो त अबा तव्हां सही चई रहिया आहियो, इन तरफ़ कंहिंजो बि ख्याल न आहे। हिते हर को माण्हू पंहिंजा घर भरण जे चक्कर में आहे ऐं मिल्कत गॾु करण जे चक्कर में आहे, उनखे क़ौम जी का बि परवाह न आहे। ऐं ॿिए पासे मुराद पंहिंजी घरवारी मरियम खे चवंदो त असां सां नाइंसाफ़ी करण वारो इहो शाह निवाज़ आहे जंहिं सोट खे ॻाल्हाइण जे चक्कर में फासाए वियो ऐं हिक कूड़े माण्हू जे ज़बान मथां उन इतबार कयो ऐं उन जे मथां शिकस्त खाई वेही रहियो। मरियम चवंदो सोडल तव्हां जे लाइ भलो सोचियो, अगर ईअं न सोचे हा त पोइ तव्हां कॾहिं बि आज़ाद थी न अचो हा। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त मुराद वारनि जे मथां अॻे ई खून जो केस आहे, अगर असां वरी बि उन जे मथां अगवा जो केस हणंदासीं त इहा केस कूड़ी थी पवंदी ऐं पोइ त असां बि उन जा साथारी थी वेंदासीं। ऐं ककर रेज़न खे चवंदो त इहो जुमो पादरनि जे भउ खां सॼी हक़ीक़त मुराद वारनि खे ॿुधाए छॾी हूंदी त मौत जे मथां उन भलो साईं रखी वेही रहियो। ऐं ॿिए पासे कूंज रेस मंसूर खे चवंदो त अदा वारनि जे मथां मूं ते शक थी पियो आहे। रेस मंसूर चवंदो त हीउ शक वरी कहिड़ो? कूंज चवंदो त जॾहिं पाण मिलंदासीं सॼी हक़ीक़त खां तोखे बयानु करे छॾींदुसि, यानी आगाह करे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जल्द खां जल्द इहो जुमो आहे इहो वञी रेस शाहनवाज़ जे अॻियां पेश कंदो। शाहनवाज़ खे चवंदो त तूं कूड़नि माण्हुनि जे मथां फ़ैसिलो कंदो ऐं हीअ थिए उहो तुंहिंजो कूड़ो माण्हू जंहिं मथां तो क़ुर शरीफ़ रखी यानी भलो साईं रखी तो फ़ैसिलो कयो। इहो फ़ैसिलो असांखे हरगिज़ बि क़बूल न हो, बहरहाल सोडल क़बूल करे वेठो। शाहनवाज़ चवंदो फ़ैसिलो थियण वारो थी वियो। मुराद खे चवंदो त हाणे ॿीहर ॻाल्हियूं करायो वञनि। मुराद चवंदो त हाणे मां कॾहिं बि ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं न कंदुसि, न ई तव्हांखे ॻाल्हाइण लाइ चवंदुसि, छो जो तव्हां शैतान आहियो शैतान। तव्हां रेज़न वारनि जो साथ ॾेई ऐं सोडल खे झुकाए चुको आहियो, जीअं त 2 खून त उन्हनि जा थियल ऐं 2 खून असांजा, पोइ संग चटी में छा लाइ वठियो वियो? हीअ सरासर असां सां नाइंसाफ़ी आहे। तो ईअं करण सां रेस शाहनवाज़ जो कंध झुकी पवंदो। रेस शाहनवाज़ चवंदो त हू तव्हांजे घोट जा कातल ज़ाहिर करे वेठा, उन खां पोइ हू तव्हांजे हिकिड़े खून जा ॾोही थिया, उन जे करे हुननि खे संग चटी ॾिनो वियो। ऐं ॿिए पासे रेज़न परेशान हूंदो। रेज़न ककर खे चवंदो त इहे जुमो जेको आहे इहे हाणे मुराद जे अॻियां सभु ॻाल्हियूं ज़ाहिर कंदो। ऐं ककर चवंदो त हाणे असांजी ॿी का बि वाट न आहे, हाणे असांखे फ़ैसिलो मञणो ई पवंदो, यानी फ़ैसिलो करणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे गुलपरी पंहिंजी भाॼाई खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदी त हुन घर में मुंहिंजो जनम थी ज़िंदगी गुज़रे थो, हुन घर में मुंहिंजो रोअण मथां रोअण आहे ऐं हुन घर में मुंहिंजो तदशुद करे वञे थो, यानी ज़ुल्म करे वञे थो। ऐं हिन ज़िंदगी खां कहिड़ी मुंहिंजी ज़िंदगी आदाब गुज़रंदी, हीअ बि ज़िंदगी मुंहिंजी आदाब गुज़री रही आहे। मरियम चवंदो त गुलपरी हीअ तूं छा चई रही आहीं? हाणे तुंहिंजो भाउ मुराद अची चुको आहे, हाणे तुंहिंजी ज़िंदगी कॾहिं बि रोअण मां न गुज़रंदी, हाणे तोखे कॾहिं बि घबराइणो न पवंदो। ऐं ॿिए पासे रेस शाहनवाज़ इहा कोशिशि कंदो त मां हर हाल में मुराद खे झुकाइण जी कोशिशि कयां ऐं हू पुलिस खे बार फ़ोन कंदी त तूं मुराद जे मथां केस दाख़िल कर, छो जो मुराद पंहिंजे हद खां वधी चुकी आहे। ऐं ॿिए पासे ककर जा माउ पीउ परेशान हूंदा त हाणे हिन घर में तबाही अची वेंदी, सो बि तबाही मुराद मचाए छॾींदो हिन घर में। कूंज चवंदो त हाणे मुराद जो को न को बिलो अदा वारा कन न त पोइ हू हिन घर में तबाही मचाए छॾींदो, यानी हिन घर खे दोज़ख बणाए छॾींदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो